1996 में बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत खत्म करण जो एक सबब फोन रिकॉर्डिंग हो। फोन टेप करण के ऑफिशियल सेक्रेटरीट एक्ट के खिलाफ वर्जी है। अदलिया ऑडियो लीक जो नोटिस वठे। इमरान खान वीडियो लिंक ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सियासतदाननि जा फोन रिकॉर्ड करे ब्लैकमेल करण लाइ इस्तेमाल कया वञनि था। वज़ीर आज़म जी हैसियत में पर्सनल सेक्रेटरी सां ॻाल्हि ॿोल रिकॉर्ड कई वई। शहबाज शरीफ ऐं मरियम नवाज़ जूं भी ऑडियो लीक कई वयूं। अदलिया हिन मामले जो नोटिस वठी जांच कराए। न पर ईमानदार जजिस जी जरूरत है। परवेज इलाही वारी ऑडियो अचण खां पोइ इस्तीफ़ा अचण घुर्जे हा। ऑडियो हुननि जूं अचनि थियूं ऐं अदलिया खिलाफ मुहिम जो इल्ज़ाम नून लीग ते लगाए वञे थो। रावलपिंडी में वर्कर्स कन्वेंशन के खिताब कंदे मरियम नवाज़ चयो त नवाज़ शरीफ खिलाफ हरकत में ईंदड़ कानून इमरान खान जे मामले ते छो ख़ामोश आहे। नवाज़ शरीफ मुल्क जी खिदमत कई, बिजली जा नवा मनसूबा कायम करे लोड शेडिंग खत्म कई। इमरान खान घड़ियों चोराईंदड़ रहियो। महांगाई जो ॿियो नालो इमरान खान आहे। महांगाई ऐं इमरान खान के मुल्क मां ॿाहिरि कढी छॾींदासीं। मुल्क के महांगाई जी दुबण में धिकींदड़ पाण ज़मान पार्क जे बैंकर में लिकी वेठो आहे। न इलेक्शन की तारीख ॾेई सघूं था, न ई मुशावरत करे सघूं था। इलेक्शन कमीशन पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में चूंडू कराइण वारे मामले ते ऐवान सदर के मुशावरत में शामिल करण खां इनकार करे छॾियो। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन उमर हमीद खान सदर के लिखियल जवाबी खत में चयो आहे त असेंबली टुटण ते इलेक्शन कमीशन पोलिंग जी तारीख़ ॾियण जी पाबंदा नाहे। इलेक्शन जी तारीख़ ॾियण सूबनि जे गवर्नर जो अख्तियार आहे। पंजाब ऐं केपी जे गवर्नर्स अञा ताईं चूंडुनि जी तारीख़ नाहे ॾिनी। सदारती आफिस सां चूंडुनि बाबति मुशावरत में शामिल नाहियूं थिया। मामला अदालतुनि में ॿुधणी हेठि आहिनि। सदर रियासत जो सरबराह आहे, उन जो संदसि उहिदे मुताबिक़ एतिराम कयूं था। इलेक्शन खां भॼण वारनि मां नाहियूं। चाहियूं था त मर्कज़ ऐं सूबनि में इलेक्शन गॾियल तौर ते निगरान हुकूमत जी मातहत थियनि, जीअं को आंगुर न खणी सघे। रावलपिंडी में जलसे खे खिताब कंदे राणा सनावला चयो त हाणे सूबनि में ऐं 3 महीननि बाद मर्कज़ में इलेक्शन थींदी त इमरानी टोले खे इल्ज़ाम जो मौक़ो न मिलंदो। बनकर में लिकी वेठल इमरान जेल भरियो तहरीक जा ऐलान पियो करे। इमरान खान भली जेल भरियो तहरीक शुरू करे। खेसि अहिड़ो जवाब ॾींदासीं जो हमेशह लाइ यादि कंदो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जूं म्यूक सिक्योरिटी काउंसिल जे इजलास दौरान साइड लाइन ते अहम मुलाक़ातूं। बिलावल भुट्टो ज़रदारी सां उर्दन जे नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर अमन अल सफ़ियादी जी मुलाक़ात। ॿितरफ़ा लाॻापा ऐं आला सतही राब्ता वधाइण ते इतिफ़ाक़। परॾेही वज़ीर फनलैंड जे हममुनसब सां बि मुलाक़ात कई। इस्लामाबाद में फनलैंड जो सफ़ारतखानो ॿीहर खोलण जी आजियां। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां माल्टा जे हममुनसब बि मुलाक़ात करे मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। सदर आरिफ अलवी पंहिंजे उहिदे ऐं किरदार खे सम्झे। कैश टाइगर फोर्स जी मेंबर तौर कमु न करणु घुर्जे। सूबाई वज़ीर शर्जील मेमून जो सदर आरिफ अलवी जे बयान ते रद्दअमल। पंहिंजे ट्वीट ज़रिए शर्जील मेमून चयो त सदर पाक फौज जो सुप्रीम कमांडर आहे। बदकिस्मती सां सदर जो पुटु फौज खिलाफ़ मुहिम में मुलविस आहे। खेनि शर्म अचणु घुर्जे। ये इमरान खान का मुकाबला नहीं कर सकते। उसको नाहल कराएं, जेल जाएं, नाहल कराएं, जैसे भी जो करना चाहें करके देख लें। ये मुल्क इनसे नहीं संभलेगा। और अगर 30 अप्रैल से पहले
कोई इस मुल्क में बड़ा हादसा हो गया तो मुझे जिम्मेदार न ठहराया जाए। मुल्क के वजीर दिफा ने बहुत अहम और बहुत ही हसास वक्त पर एक बयान दिया है और मैं समझता हूं वो सच्चा बयान है और तमाम लोगों को बैठना चाहिए, इलेक्शन की डेट देनी चाहिए और इमरान खान को नाअहल करार देने की या गिरफ्तार करने की गलती नहीं करनी चाहिए। सदर फौरी इलेक्शन की तारीख दें वरना इस्तीफा दें। क्यों बैठे हैं वहां इतने बड़े घर में? जाएं अपने दंदा साजी के वहां पे काम करें, जाकर आधा सामान छोड़कर आए हो। अगर इमरान खान कहेगा तो 22 तारीख को सबसे पहली गिरफ्तारी शेख रशीद देगा। सदर आरिफ अलवी सूमर खां अॻु चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान करे या इस्तीफ़ा ॾेई वञी ॾंदनि जी किले निकल आहे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त हुकूमत चाहे थी त मर्कज़ ऐं सूबनि जी गॾियल इलेक्शन थिए, उन लाइ चूंडुनि में देर जा हरबा इस्तेमाल कया पिया वञनि। इमरान खान चवंदो त जेल भरियो तहरीक जी शुरूआत मां पंहिंजी गिरफ़्तारी ॾियण सां कंदुसि। ख्वाजा आसिफ एतराफ़ कयो आहे त मुल्क जो ॾेवालो निकिरी वियो आहे। मरियम नवाज़ में हिमत आहे त ॿुधाए कंहिंजी हुकूमत आहे। इमरान खान सुभाणे लाहौर हाई कोर्ट आॾो पेश थींदो या न? संदसि वकील ऐं तर्जुमान जे बयाननि में तज़ाद। इमरान खान जे पॉलिटिकल सेक्रेटरी चयो आहे त इमरान सुभाणे लाहौर हाई कोर्ट आॾो पेश थींदो। पीटीआई चेयरमैन जे वकील अज़हर सिद्दीक़ चयो आहे त इमरान खान जो अदालत में पेश थियण वारो मामिलो सिक्योरिटी क्लियरेंस ते अटकियल आहे। सिक्योरिटी क्लियरेंस मिलियो त अदालत में पेश थींदो। शिबली फराज चयो आहे त इमरान खान जी पेशी लाइ हयाती खे ख़तरे सबबि इमरान खान जी सिक्योरिटी क्लियरेंस कराई वञे, जंहिं बाद हू पेश थींदो। लाहौर हाई कोर्ट हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त ते सही मुख़्तलिफ़ हुअण ते इमरान खान खे सूमर ॾींहुं पेश थियण जो हुकुम ॾिनो हो। पाकिस्तान हिन वक़्तु संगीन मुआशी बहरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं मईशत जे बहितरी लाइ IMF खां मदद घुरे पियो। पाकिस्तान ते ज़ोर ॾेई रहिया आहियूं त निजी शोबे में सुठो कमाईंदड़नि खे टैक्स नेट में आंदो वञे ऐं गैर ज़रूरी सब्सिडीज़ खे ख़तमु कयो वञे, जीअं अमीरनि खे फ़ाइदो न थी सघे। IMF जे सरबराह क्रिस्टालिना जॉर्जिएवा जो चवणु आहे त पाकिस्तान खे अहिड़ा क़दम खणण घुर्जनि जेके मुल्क हलाइण लाइ अणटिर हुजनि ऐं कर्ज़नि जी अदायगी में संगीन हालतुनि खे मुंहुं न ॾियणो पवे। हिन भेरे IMF जी पॉलिसी ग़रीब अवाम जो तहफ़ुज़ आहे। मुंहिंजी दिलि पाकिस्तान जे अवाम लाइ धड़के थी छो त उते ॿोॾ वॾी तबाही आंदी ऐं हिकु हिसो आबादी मुतासिर थी आहे। अगर हमें आज के सियासी निजाम में सलाहियत नजर आती, वो काबिलियत या वो अहलियत नजर आती मुल्क के मसाइल को हल करने की, तो हम उस प्लेटफॉर्म से बात कर लेते। आप सिर्फ ये नैब को ले लें, आज हुकूमत क्यों नहीं चलती, उसकी एक बुनियादी वजह नैब है। इंतखाबात आईन कहता है इंतखाबात होने चाहिए और इंतखाबात होने चाहिए, इसमें कोई दो राय नहीं है। आपका आईन ये कहता है। अगर मुल्क के मसाइल कुछ ऐसे हैं कि इलेक्शन नहीं हो सकते, इसका फैसला अदालत में जाकर होगा। सियासी निज़ाम में उहा अहलियत न आहे जो मुल्की मसला हल करे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी मुल्क जी मौजूदा मुआशी सूरतहाल जे ज़िम्मेवारनि जो ताइन करण लाइ कमीशन जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद खाकान अब्बासी चयो त हिक ॿिए खे जेल में रखण सां मुल्क जा मसइला हल न थींदा। कमीशन जोड़ी वञे जेका फ़ैसिलो करे त मुल्क खे मौजूदा सूरतहाल ते पहुचाईंदड़ जो ज़िम्मेवार केरु आहे। मुस्तफ़ा नवाज़ खोखर जो चवणु आहे त दहशतगर्दी जी वधंदड़ लहर सियासी पार्टियुनि जी नाकामी आहे। दहशतगर्दी जहिड़े मसइले ते बि सियासी क़यादत गॾु न थी वेही सघे। APC सॾाइण बाद मुलतवी कई वई। दासू डैम बिजली मंसूबो सिंधु दरिया जो कुदरती रुख मोड़े वियो। दासू डैम पावर प्लांट जी अॾावत लाइ हिक पासे खां सिंधु दरिया जो रुख मोड़ण लाइ ठहियल टनल मुकमिल। सिंधु दरिया कुदरती वहकिरे बदिरां हथरादू ठहियल टनल ज़रिए वाहियो वियो। इंतिज़ामिया जो चवणु आहे त मंसूबे जो ॿियो टनल अप्रैल ताईं मुकमिल कयो वेंदो। गर्मियुनि में सिंधु दरिया में इज़ाफ़े बाद ॿिए टनल मां बि पाणी गुज़रणु शुरू थी वेंदो।
पुलिस चीफ जी ऑफिस ते हमले में ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार दम ॾेई छॾियो। शहीदनि जो अंग वधी 5 थी वियो। KPO ऑफिस ते हमले में ज़ख़्मी थियल कांस्टेबल अब्दुल लतीफ़ जो सिक्योरिटी ज़ोन ते मुक़ररु हो। हमले में मुलविस जवाबदारनि जे सहूलियतकारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा जारी। जांच टीम मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त जवाबदारनि जे सहूलियतकारी जे शक में गिरफ़्तार कयो वियो आहे। 3 जवाबदारनि जा नाला जियो फेंसिंग में आया आहिनि। कराची पुलिस चीफ जी ऑफिस ते हमलो कंदड़ 3 दहशतगर्दनि सां गॾु 2 सहूलियतकार बि मौजूद हुआ। 2 सहूलियतकार दहशतगर्दनि खे KPO ऑफिस ॾेखारण बाद फरार थी विया। KPO ऑफिस ते थियल हमले जी FIR में इंकशाफ। कराची पुलिस ऑफिस ते हमले जो केस सरकार जी फरियाद ते CTD थाणे ते दाख़िल कयो वियो। FIR जे मतन मुजिब 3 दहशतगर्दनि फैमिली क्वार्टर्स जूं तारूं कटे कराची पुलिस ऑफिस में दाख़िल थिया। दहशतगर्दनि हैंड ग्रेनेड भी इस्तेमाल कया। एक दहशतगर्द चौथी माड़ ते जवाबी कार्रवाई में मारिजी वियो। 2 दहशतगर्द पाण खे धमाके सां उड़ायो ऐं 3 दहशतगर्द खे इमारत जी छत ते मारियो वियो। सोशल मीडिया ते पाबंदी मढ़ियल तंज़ीम हमले जी ज़िम्मेवारी क़बूल कई। पुलिस हमले में मुलविस 2 सहूलियतकारनि जी ॻोल्हा शुरू करे छॾी। मीरपुर माथिलो में ॾोहारियुनि सां मुक़ाबले में शहीद थियल अहलकार जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। मड़ मिटीअ मां हवाले शहीद अहलकार मुश्ताक गडाणी जे ॻोठ गुल बैग गडाणी में जनाज़े नमाज़ बाद मड़ अबाणी कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। जनाज़े नमाज़ में SSP घोटकी सियासी ऐं समाजी शख़्सियतुनि शिरकत कई। उबावड़ो जो 20 ॾींहं अॻु अगवा थियल पेशावर वासी 2 सगा भाइर बाज़ियाब। भूंग जी रक़म बि हथ। पुलिस मूजिबि मुगविन खे रावती जे कचे में ऑपरेशन दौरान बाज़ियाब करायो वियो आहे। ऑपरेशन दौरान 50 लाख रुपया भूंग जी रक़म बि हथ कई वई आहे। मुगवी सालार ऐं मसूद पठाण खे 20 ॾींहं अॻु अगवा कयो वियो हो। बख्शियापुर भरसां ॻोठ हेबत खान गोलो में गोला बिरादरी जी 2 धुरियुनि में पुराणी तकरार तां झेड़ो। 1 पीरसन मारिजी वियो। धुरियुनि में झेड़े दौरान लठियूं ऐं सरोटा लॻण सबबि 60 वरनि जो सोनू खान गोलो मारिजी वियो। सकरनि में जवाबदार नवीद उमराणी पिस्टल जा फायर करे नसीर अहमद उमराणी खे क़त्ल करे छॾियो। मुल्क में महंगाई पेट्रोल ऐं अटे जे अघनि में वाद ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज जो सिलसिलो जारी। कंबर मटियारी कोटड़ी कशमोर मीरपुर माथिलो बाढ दोदापुर ऐं ढकण समेत मुख़्तलिफ़ शहरनि में महांगाई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। मुज़ाहिरीन चयो त हुकूमत पेट्रोल ऐं आम वाहपे जी शयुनि जे अघनि में गाटे टोड़ वाद करे जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। 2 वेलनि जी मानी खाइण बि ॾुखियो बणिजी वियो आहे। हथरादू महांगाई कंदड़नि ख़िलाफ़ बि कार्रवाई नथी कई वञे। आम वाहपे जी शयुनि जे अघ ते ज़ाब्तो आणे हथरादू महांगाई ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि जे नतीजे में नीगर समेत 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। जैकाबाद जे मोची बस्ती में ट्रैक्टर ट्राली जे टकर में 8 वरनि जो नैक मोहम्मद लाचारी फौत थी वियो। मड़ अस्पताल मुंतकिल करे कानूनी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। न्यू सईदाबाद भरसां
टालर जे टकर में मोटरसाइकिल सवार रिहान ज़ुबैर फौत, एक नींगर ज़ख्मी थी पियो। IPSL 8 में कराची किंग्स ऐं लाहौर कलंदर्स में मुक़ाबिलो जारी। पहिरीं मैच में मुल्तान सुल्तान्स इस्लामाबाद यूनाइटेड खे 52 रन्स तां शिकस्त ॾेई छॾी। पहिरीं खेॾंदे मुल्तान सुल्तान्स 191 रन्स जो हदफ़ ॾिनो। इस्लामाबाद यूनाइटेड जी समूरी टीम 138 रन्स ते ढेर थी वई।